ख़बर शामिल कयूं पिया सगियूं खां। सगियूं भरिसां विंग शरीफ़ वटि मंगणे जा सहायता वेलफेयर एसोसिएशन पारां जे सदर पीपी अॻवान यार मोहम्मद खान मंगणे जो जे मान में फनकार सईद खान मंगणे जो तरफ़ां आजियाने जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें महमद उर्स मंगणे जो, नेशनल प्रेस क्लब सगियूं जे जनरल सेक्रेटरी मज़हर नेमत अली मंगणे जो, उस्ताद गुलज़ार अली मंगणे जो, गुलाम कैसर मंगणे जो, सिद्दीक़ मंगणे जो समेत समें माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते आजियाने तक़रीब खे ख़िताब कंदे यार मोहम्मद मंगणे जो चयो त ग़रीब मिसकीन ऐं मज़लूम माण्हुनि जी ख़िदमत करण खे तरजीह ॾींदो आहियां ऐं दिली सुकून मिलंदो आहे। उन वधीक चयो त झेड़नि फसादनि खे छॾे बिरादरीअ जूं गॾिजाणियुनि जा प्रोग्राम मुनक़िद करे हिक ॿिए सां प्यार मोहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो वञे। उन वधीक इहो बि चयो त बिरादरीअ जे माण्हुनि खे घुर्जे त हिक ॿिए सां अमन प्यार मोहबत सां रहनि, नंढी नंढी ॻाल्हि खे दरगुज़र करे अमन सुकून वारी ज़िंदगी गुज़ारनि, वधि खां वधि तइलीम ते ध्यानु ॾियनि।